नज़म थी अचो त पाण हिन सफ़र खे आज़ादी ऐं इनकलाब जे सफ़र में मुंतक़िल कयूं जिते असांजो वतन कहिड़े खतरे हेठि न हुजे न क़ौम क़दम तब्दील थिए न ॿोली खतरे हेठि हुजे न ई कंहिंजा ख़तरा असांजे लाॻू हुजनि इन करे इहे मादरे वतन जी तकलीफ़ एक तमाम बड़ो उत्साह और बेदार करने के लिए अभी ही हजारों के तादाद में तमाम जेके मानू मौजूद आयो हजारों के तादाद में जेके तमाम अजू नौजवान गॾु आयो ये सुभाणे जो आईंदो आयो सिंधीअ मथां दार सभिनी जागीरदाराना तसरत जी हुकूमत आहे उनखे करण लाइ पाण खे सभिनि जो वक़्तु घुर्बल आहे उहो सभिनि जो वक़्तु तॾहिं पाण तकिड़ो पूरो करे सघूं था कॾहिं सही सिंध में पाण जिदोजहद कंदासीं ऐं सही सिंधी जिदोजहद इहा आहे त असांखे गॾिजी मिली मुश्ती नए जज़्बे जोश सां तरक़ी पसंद पार्टी जे सिफ़ुनि खे ऑर्गेनाइज़ ऐं मुनज़्ज़म करणो आहे पंहिंजे साथियुनि खे गॾु खणी हलणो आहे पंहिंजे दोस्तनि खे पंहिंजे सिफ़ुनि में ताक़तवर करणो आहे पंहिंजे क़यादत खे फॉलो करणो आहे पंहिंजे हालनि खे पंहिंजे मज़दूरनि खे पंहिंजे हिसे क्लास जे माण्हुनि खे पाण सां गॾिणो आहे ऐं अॼु जेको पैगाम सिंध तरक़ी पसंद पार्टी जो चेयरमैन जनाब डॉक्टर कादर मसीह तव्हांखे ॾे उहो सिंध जे घर घर में पहुचाइणो आहे उन सां ई सिंधी बर्बादी उन सां ई सिंध बची सघंदी उन सां ई क़ौम बची सघंदी हींअर समूरे आयल छात्रनि खे दिलि जे कराइण सां मददगार यार डॉक्टर सलीम शेख साहब के